सभी जा पंहिंजा पंहिंजा नज़रिया हूंदा आहिनि ऐं हर समुदाय माण्हूअ खे पंहिंजो नज़रियो हुअण बि घुरिजे। पर असांजो मक़सदु इहो रहियो आहे त जिन लेखकनि ॿियनि भाषाउनि में पंहिंजे क़लम जी ताक़त सां सिंधी जाच खे रोशन कयो आहे, अहिड़नि साहित्यकारनि, विद्वाननि, पत्रकारनि जी क़दुसनासी करणु, इन्हनि खे यादि करणु ज़रूरी आहे। श्री मोहन ज्ञानी ऐं किन ॿियनि दोस्तनि सां वक़्तु वक़्तु सलाह थींदी रहंदी आहे। हिन साहिब जे लफ़्ज़नि में हिन सॼे सेमिनार जो जेको बि मक़सदु आहे उहो हिन साहिब जे लफ़्ज़नि में वी विश टू ओन देम, असां हिननि खे वधीक पंहिंजो वधीक वेझो बणाइण जी कोशिशि करणु चाहियूं था। मथे ज़िक्र कयल नालनि खां सवाइ बि के लेखक आहिनि, कुझु नाला बैदि में बि मिलिया। हिननि बि हिंदीअ में पे लिखियो आहे, पर सिंधी अदब में हिननि जी सुञाणप ख़ैर का आहे। असांखे हिननि खे कंहिं तरह सिंधी अदब सां जोड़णो आहे, भले हू ॿियनि ॿोलियुनि में लिखंदा हुजनि, पर सिंधी न बि ॼाणंदा हुजनि, दूर देशनि में रहंदा हुजनि, पर हू सिंधी बुनियाद सां जुड़ियल आहिनि, यानी असांजा पंहिंजा आहिनि।